अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं वहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी मैरापुर में मेमून हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नासिर अब्दुल्ला, हाजी जावेद अली मेमून, मोहम्मद अली राजपर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 65 एकड़ ज़मीन जेका असांजे वॾनि जे नाले रिकॉर्ड में आहे ऐं 60 सालनि खां असांजे वॾनि जे नाले आहे, जेका रजिस्ट्री कराए असांजे नाले कई वई आहे। हिन ख़रीद कयल ज़मीन जो को बि दावेदार न आहे। हाजी जावेद मेमून चयो त मूं ज़मीन ख़रीद करे हाजी अब्दुल्ला गार्ड जे नाले सां प्लाटिंग करे रहियो आहियां। कुझु चट पसंद नासिर जिन में मीर मोहम्मद राजपर ॻोठ मोल ॾिनू राजपर, लियाकत अली जंहिंजो तालुक़ कुंभ, जॾहिं त यासिन राजपर ऐं हबीब राजपर जेके कराचीअ जा रिहाइश पज़ीर आहिनि, जेकी मूंखे ऐं मुंहिंजे पार्टनर नासिर अब्दुल्ला खे हीसाए धमकाए भत्ते वठण लाइ मुख़्तलिफ़ उर्बा इस्तेमालु करे सरज़मीन ते किराए जे माण्हुनि खे विहारे अफ़रा तफ़री पैदा करे भत्ते वठण लाइ तंग करे रहिया आहिनि। जॾहिं त ज़मीन जे भरिसां ॻोठ अहमद मोजाई ऐं ॿियनि ॻोठाणनि खे को बि एतिराज़ न आहे। ही ब्लैकमेलर माण्हू भत्ते ख़ातिर मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त ॻोठ अहमद मोजाई रस्ते लाइ 20 फुट घिटी पिण ॾिनी आहे ऐं मस्जिद ऐं स्कूल लाइ पिण प्लाट ॾिनो आहे। हिननि वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं आला इख्तियारनि खां घुर कई आहे त हिननि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। 4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 जेडीओ न्यूज़।